हेडलाइन्स वारियूं अहम ख़बर आहे। सदर आसिफ अली ज़रदारी पारां अवाम खे बरसातुनि दौरान वणकारी मुहिम में हिस्सो वठण जी अपील कई आहे। सदर आसिफ अली ज़रदारी बिलावल हाउस कराची में वणकारी मुहिम तहत बूटो लगायो। 18 अगस्त ते बरसातुनि में बूटो लगाइण वारे क़ौमी ॾींहुं मल्हायो वेंदो आहे। ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कंदासीं। सदर आसिफ अली ज़रदारी अवाम खे बरसातुनि दौरान वणकारी मुहिम में भरपूर नमूने सां हिस्सो वठण जी अपील करे छॾी आहे। अवां खे अपडेट ॾेई रहिया आहियूं। सदर आसिफ अली ज़रदारी बिलावल हाउस कराची में वणकारी मुहिम तहत बूटो लगायो। 18 अगस्त ते बरसातुनि में बूटो लगाइण वारो क़ौमी ॾींहुं मल्हायो वेंदो आहे। सदर जो अहिड़ो चवणु आहे। क़ौमी सतह ते ॿेलनि जी शरह में इज़ाफ़े जी सख़्त ज़रूरत आहे। आसिफ अली ज़रदारी जो अहिड़ो चवणु आहे। मौसमियाती तब्दीली ग्लोबल वार्मिंग जे नाकारी असरनि खे घटाइण लाइ वधीक वण पोखिया वञनि। पाकिस्तान मौसमियाती तब्दीली ऐं ग्लोबल वार्मिंग खां सभ खां वधीक मुतासिर थी रहियो आहे, चवण आहे सदर ममलिकत आसिफ अली ज़रदारी जो। ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कंदासीं। सदर आसिफ अली ज़रदारी अवाम खे बरसातुनि दौरान वणकारी मुहिम में भरपूर नमूने सां हिस्सो वठण जी अपील करे छॾी आहे। सदर आसिफ अली ज़रदारी बिलावल हाउस कराची में वणकारी मुहिम तहत बूटो लगायो। 18 अगस्त ते बरसातुनि में बूटो लगाइण वारो क़ौमी ॾींहुं मल्हायो वेंदो आहे। क़ौमी सतह ते ॿेलनि जी शरह में इज़ाफ़े जी सख़्त ज़रूरत आहे। मौसमियाती तब्दीली ग्लोबल वार्मिंग जे नाकारी असरनि खे घटाइण जे लाइ क़दम खणणा पवंदा, वधीक वण पोखणा पवंदा।